बरेसबीन में सिंधियत जो रंग एकता जी मुनासिबत सां तारीख़ी जश्न बरेसबीन नारन सां गूंजी उथियो। ऑस्ट्रेलिया जे बरेसबीन शहर में सिंधी कल्चरल डे परदेस में रहंदड़ सिंधियुनि लाइ हिकु अहिड़ो सकाफ़ती जश्न बणिजी साम्हूं आयो जेको गुज़िरियल सुञाणप ऐं सिंध सां जज़्बाती जुड़ाव खे नई सिर ज़िंदा करे वियो। 400 खां वधीक सिंधी ख़ानदाननि हिन प्रोग्राम में शिरकत कई। सिंधियुनि हिन शाम खे गर्मजोशी, ख़ुशी ऐं सिंधी रंग में रंगे छॾियो। तक़रीब जी फिज़ा तॾहिं मुकमल तौर सिंधी रंग में रची वई जॾहिं महफ़िल जी शुरूआत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे कलाम सां थी। मोहम्मद नवाज़ लाखेर भिटाई सरकार जे बैत अवल अल्लाह अलीम अहिड़े सोज़ सां पढ़ियो जो ॼण बरसबीन जी हवा में सिंध जी मिट्टी जी ख़ुशबू पखिड़िजी वई। सभई शिरकत कंदड़नि हिकु लम्हे लाइ पंहिंजी सिंध मिट्टी सां जुड़ियल महसूस करण लॻा। इन खां पोइ अजीत कुमार सभिनी आयल महिमाननि खे हाजियाणो पेश कयो। Buying a home is one of the biggest decisions in life. It sometimes feels overwhelming. That's why having the right advice and support matters. At India, we combine experience, technology, and personal care to make the process smooth and stress-free. Please feel free to reach out to me during the event or after the event. I will be happy to help if you have any questions. Finally, I would like to thank the Sindhi community in Dhaka for organizing this wonderful event. It is truly an honor for me and CBN to be part of this celebration. Thank you all. कुर्बान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया आहिनि नुक़सान खिलंदे खिलंदे। तूने हुकुम कया सिर कुर्बान खिलंदे खिलंदे असां खोड़ खाई छॾिया आहिनि नुक़सान खिलंदे खिलंदे। पीअंदो कॾहिं बि न आहियां पर अखियुनि सां हुन आछियो। पीअंदो कॾहिं बि न आहियां पर अखियुनि सां हुन आछियो। मोमिन जो ईअं वियो ईमान लुड़ंदे खिलंदे खिलंदे। असां खोड़ खाई छॾिया आहिनि नुक़सान खिलंदे खिलंदे। सो हींअर आऊं दावत ॾियां थो साईं अली शेख साहब खे तो स्टेज ते अचनि ऐं साईं बंटी चावला खे अदरक पाराइनि। अल्लाह ताली खुश रखे। साईं ये जितनी भी टीम ने मैनेजमेंट की है, आप लोगों को 2 घंटे के लिए आए हो। गोदा साहब और डॉक्टर साहब और जितनी टीम ने ये शो मैनेजमेंट किया है, इनके लिए भरपूर ताली बजाएं। सिंधी वारा सभई सारा टोपी अदरक वारा ऐं मुंहिंजूं अदड़ियूं, मुंहिंजूं भेणियूं, मुंहिंजा तबला, मुंहिंजा सुतली, मुझा काड़ा, सभई ऑस्ट्रेलिया में रहने वाला सिंधी सारा परदेसी प्यारा अस्सलाम वालेकुम। ऐं जेके भी तव्हां ये दोस्त ने बीठा हुआ वेहो वतन कार्ड वठण आया हुआ